अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवाब शाह मां इंतहाई दुखदायक ख़बर शामिल कंदासीं त पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस शागिर्दाणनि लाइ मुबैना तौरु मक़तलगाह बणियल। डॉक्टर असमत जी ख़ुदकशी खां पोइ हिकु ॿी दादू वासी शागिर्दाणी खे क़त्ल करण जी मुबैना कोशिश। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया वाक़े खां लाइल्म बणियल। दादू वासी शागिर्दाणी परवीन रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे संगीन इल्ज़ाम हयो त असांखे हिरासां कयो थो वञे। हिन चयो त डायरेक्टर नर्सिंग गुलाम मुस्तफ़ा राजपूत मूं समेत काफ़ी शागिर्दाणनि खे हिरासां कंदो रहे थो ऐं असांखे शिकायत न करण लाइ दबाउ विधो पियो वञे। जॾहिं त गुलाम मुस्तफ़ा राजपूत हिकु बाअसर आहे। हिन चयो त मां उन जी शिकायत हॉस्टल इंचार्ज राबिया वगण, वाइस चांसलर गुलशन मेमून खे कई, पर सभिनी मूंखे ख़ामोश रहण जो चयो। हिन चयो त मां सूबाई वज़ीर सिहत अज़रा पेचो खे बि इन जी शिकायत कई। हिन 2 कलाक इंतज़ारु कराए पर मुलाक़ात न कई। हिन चयो त मुसलसिल शिकायत करण ऐं तशदुद जी वीडियो ॾेखारण तां अॼु वार्डन फरहीन ऐं अतीका मुंहिंजे कमरे में घिड़ी मूंखे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो ऐं मूंखे घुटा ॾेई क़त्ल करण जी कोशिशि कई हुई ऐं मां वॾी कोशिशि खां पोइ जान बचाए भॼी निकितसि। मुंहिंजो सामान ॿाहिरि उछलायो ऐं मूंखे माइटनि सां मिलण बि न ॾिनो वियो। हिन वधीक चयो त असां ख़ुदकशी न कंदियूं आहियूं, पर असांखे क़त्ल करे लाश टंगियो वेंदो आहे। हिन चयो त सभिनी शागिर्दाणनि में ख़ौफ़ जी लहर छायल आहे। हिन मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।